ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। हिन शरीर खां न्यारी मां निराकार ज्योतिर्विधि। हाणे थोड़ो समय आत्मिक स्थिति में टिकी करे परमात्मा खे याद करना। परमात्मा खे याद करे हाणे हिन कन सां परमात्मा जा महावाक्य ॿुधो। जेका महावाक्य परमात्मा ब्रह्मा जे मुख सां ॿुधाया अथई असांजे लाइ। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंदा मीठी मीठी बच्ची भक्ति मार्ग में तव्हां मूंखे ॾाढो सॾु कयो न। हाणे मां तव्हांखे भक्ति जो फल इहो ज्ञान ॾियणु। परम पिता परमात्मा पूरे कल्प में हिकु बार ही ईंदो आहे। आत्मा जी बुद्धि रूपी झोली भरणु। माण्हू त मंदिर आदि में शंकर जे अॻियां चईंदा आहिनि भरदे भरदे झोली। सोचता आहिनि शिव त निराकार आहे, निराकार कीअं झोली भरदो। लेकिन शंकर झोली न भरदो आहे। निराकार परमात्मा जॾहिं ब्रह्मा जे तन में ईंदो आहे तॾहिं पाण आत्माउनि जी झोली भरदो आहे। बुद्धि रूपी झोली हिन ज्ञान सां भरदो आहे। उहो स्थूल झोली जेको कपिड़े चुन्नी आदि फैलाईंदा आहिनि या कुझु फैलाईंदा आहिनि, उहो झोली भगवान न भरदो आहे। भगवान बुद्धि रूपी झोली सम्झ ॾींदो आहे आत्मा खे। भगवान जे मथां बि केॾा कलंक लॻाया अथई। कृष्ण जे मथां, राम जे मथां बि लॻाया अथई। हाणे बाबा चए थो इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे छॾो। हाणे पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झी मूंखे यादि कजो। कोई भी देवी देवताउनि जी दुनिया में अहिड़ो कोई भी बुरो कमु हिंसा जो कमु थींदो न आहे। इहे सभु शास्त्रनि में द्वापर युग खां जेको थियो आहे उन्हनि जी कहानी में लिखी अथनि। शास्त्रनि सां ज्ञान न मिलंदो आहे। बाबा असांखे पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधाए। बाबा जो हिकु हिकु ज्ञान जो रतन लाखों रुपए जो आहे। हिन समय सभी मनुष्य हिक ॿिए खे पत्थर ई मारदा रहंदा आहिनि। पत्थर बुद्धि ठही विया आहिनि। अर्थात हिक ॿिए सां कड़वो ॻाल्हाईंदा आहिनि। बाप अची करे असांखे पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि थो ठाहे। इन कब्रिस्तान जहिड़ी दुनिया खे परिस्तान जहिड़ो थो ठाहे। त बाबा चए थो हिते घड़ी घड़ी काल खाईंदो आहे न सभिनि आत्माउनि खे। अर्थात सभिनि आत्माउनि जो समय अची वेंदो आहे तो शरीर छॾिणो पवंदो आहे। हिन करे हिनखे क़ब्र दाख़िल चइबो आहे। सत्युग में ईअं न हूंदो। जीअं सर्प पुराणी खाल छॾी नई वठंदो आहे न, उहो ई पुराणो शरीर छॾे नयो वठंदासीं। सत्युग में ईअं थींदो। बाबा चवनि था इहे दृष्टांत सत्युग जो आहे कि जीअं सर्प खाल छॾे उहो ई पाण छॾंदासीं। सन्यासी पोइ सोचदा आहिनि कि असां बि शरीर छॾी करे बुद्धे सागर में समाइजी वेंदो। कोई चईंदो आहे ज्योति ज्योत में लीन थी वेंदो। अनेक प्रकार जे मनुष्यनि जी अनेक प्रकार जी मतियूं आहिनि। परंतु बाबा चए थो आत्मा कॾहिं बि ख़तम न थींदी आहे। न कंहिं में समाए सघंदी आहे न लीन थी सघंदी आहे। आत्मा त सिधा आत्मा निराकार ज्योतिर्बिंदी आहे ई सही। उहा पतित ऐं पावन थींदी आहे। हाणे तव्हांखे हिक जी मत थी मिले न। एॾा सारा ॿार सिर्फ़ु हिकु परमात्मा जी मत ते हलंदा। जेका परमात्मा जी मत ते हाणे हलंदा न उहे ई सत्युग में ईंदा। छो जो सत्युग में सभिनि जी हिक ई मत हूंदी। त उहे संस्कार बि हाणे ई भरणा पवंदा न भई हिक ई मत ते कीअं हलबो आहे। त बाबा चए थो तव्हां मूंखे जन्म जन्मांतर पुकारियो अथव न, मां हिकु बार ईंदो आहियां। तव्हां सभिनि जी पुकार ॿुधी करे तव्हां सभिनि जी सेवा में ईंदो आहे। हाणे तव्हां सभु माया अर्थात विकारनि जो गुलाम थी आहियो न। हाणे मां अची करे तव्हांखे सभिनि गुलाम पने सां छुटकारो थो ॾियां। तव्हां ॼाणंदा आहियो न तव्हां ॾाढी भक्ति करे करे ॾाढो थकिजी पिया आहियो। मनुष्य बि सम्झे थी, मनुष्य आत्मा बि सम्झदी आहे
कि हाणे त भॻवान खे धरती ते अचिणो ई पवंदो, परंतु कोई ॼाणंदो न आहे कि कीअं भॻवान धरती ते ईंदो। भक्ति जो पाठ बि पूरो थियो। ज्ञान, भक्ति, वैराग्य। वैराग्य भी 2 प्रकार जा हूंदा आहिनि। उहो सन्यासियुनि जो वैराग्य आहे घर बार छॾणु। ये तव्हांजी सॼी दुनिया खे असां मन ऐं बुद्धि सां भुलिजूं था न। छोकी हाणे असांजी बुद्धि में आहे कि हिन ई सृष्टि ते कल्ह सत्युग हूंदो। ये कोई भी पुराणी चीज जेकी पाण खे हिन अखियुनि सां नज़र थी अचे, ये कुझु बि न हूंदो अहिड़ो सत्युग में। सत्युग में सभु कुझु नयो हूंदो। पावन आत्मा हूंदी, शरीर पावन हूंदो, पंहिंजो जेकी बि सामग्री पाण यूज़ करूं था, घर आदि सामान आदि सभु नया हूंदा। त बाबा चए थो इहो त परिवर्तन थियणो ई आहे। ॾिसो टाइम थोड़ी लॻंदो आहे विनाश थियण में। सेकेंड में सभु कुझु ख़तम थी वेंदो, लेकिन टाइम थिए थो आत्माउनि खे पावन ठाहिण में। सुख जो पाठ हाणे तव्हांखे वॼाइणो अथव सतयुग में। सतयुग में सभी सुख शांति जो पाठ वॼाईंदो। इहो ड्रामो ठहियल ई आहे सुख शांति जो। हाणे शांति में वेहो, छो जी शांति में रही करे पंहिंजो हर कर्म करो। छो जी पाण खे बाबा ॿुधाए थई शांति त तव्हांजो धर्म अथव। उथियो वेहो खाओ पीओ संबंध में अचो ॻाल्हाए करो शांति ऐं शुद्धता पवित्रता सां। बाप खे यादि करिणो आहे। शांति जे लाइ कोई जंगलनि में या कोठी में न वेहणो आहे। पंहिंजे पाण खे सम्झाइणो आहे कि मुंहिंजो धर्म शांत रहणु, शांति सां हर कार्य करणु, शुद्धता सां। जीअं पाण हिक ॿिए खे सम्झाईंदा आहियूं, ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं, ईअं हाणे पंहिंजे पाण खे सम्झायो अंदरि ई अंदरि कि मुंहिंजो कमु आहे शांति सां ॻाल्हाइण, शांति सां उथणु, शांति सां व्यवहार करणु, सभु कमु शांति सां करणु। हड़बड़ाहट ऐं जल्दीबाज़ी में कुझु बि कमु न करणो। छो जी मुंहिंजे आत्मा जो धर्म आहे शांति धाम मुंहिंजो घर आहे। शांति जे सागर मुंहिंजो बाप आहे। बाप खे यादि करणो। हाणे असांजो सतयुग में सुख शांति जो पाठ शुरू थियण वारो आहे। त उहो संस्कार हाणे खां ई ठाहिणा आहिनि न। परम धाम में त असां शांत में ई रहंदा आहियूं, हिते अची करे ॻाल्हाईंदा आहियूं। बाबा चए थो 84 जन्म तव्हां आत्मा शरीर सां गॾु नचिया आहियो न। सॼो ड्रामो में असां कुझु न कुझु करे करे नचंदा ई रहंदा आहियूं। हाणे नची नची थकिजी पिया आहियूं। हाणे असां सतयुग में वञी करे वापसि खां सुठी रीति नचंदासीं। बाबा चए थो थकी आहियो हाणे थोरो विश्राम करो। पोइ सतयुग खां वापसि खां पाठ वॼाइबो। बाबा कंहिंसां थो ॻाल्हाए? आत्माउनि सां। परमात्मा आत्माउनि सां थो ॻाल्हाए। ब्रह्मा जे शरीर में आयो आहे, पर ईअं न। बाबा चए थो तव्हांजो बुद्धि योग शिव बाबा तरफ़ लॻल हुजे। ब्रह्मा जे तन त वठिणो ई पवंदो न त मां ॻाल्हायां कीअं। ॾिसो मूंखे हिकु ब्रह्मपुत्री नदी बि आहे न। ब्रह्मपुत्री नदी ऐं सागर जो मेलो लॻंदो आहे। त ज्ञान सागर परमात्मा ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। इन जो यादगार ब्रह्मपुत्री नदी ऐं सागर जे उते मेलो लॻंदो आहे। संगम कलकत्ते में ब्रह्मपुत्र नदी ऐं सागर जे संगम ते ॾाढो भारी मेलो लॻंदो आहे। ब्रह्मपुत्र हिकु आहे ऐं मेलो बि हिकु बार ई लॻंदो आहे। हाणे बाबा पाण खे चए थो मां चैतन्य ज्ञान जो सागर आहियां ब्रह्मा जे तन में। इन जो ई यादगार पोइ हुते सागर ऐं नदी जो मिलन कयो अथनि। लेकिन आहे हितां जी ॻाल्हि। जेको बि बाबा हाणे करे थो न असांखे, जीअं पढ़ाए थो, जीअं सिखाए थो, जेका बि शिव बाबा जो चरित्र आणे आहिनि उहे ई भक्ति मार्ग में ॻायल आहिनि। बाबा चए थो कि मूंखे यादि करो त तव्हांजी अंत मते सो गति थी वञे। हाणे सभिनि खे पुराणो शरीर त छॾिणो ई आहे न। अॼु न त कल्ह सभिनि खे ई छॾिणो। छो जी सभिनि खे हाणे नए कल्प में नए रीति पाठ वॼाइणो। अमेरिका आदि केतिरो वॾो आहे। सतयुग में कुझु बि न हूंदी। सतयुग में इहा बम्बई बि न हूंदी। ॾाढी थोरी सी जॻह में थोरा सा माण्हू हूंदा। हाणे त दुनिया में केॾा माण्हू आहिनि त पोइ ओतिरी ज़मीन बि खपे।
ओतिरो खाइण पीअण बि खपे, इन करे दुनिया वधी आहे। सतयुग में थोरी एॾी वॾी दुनिया हुई, हिकु भारत भूमि में ही वो भी दिल्ली जे आसपास, यमुना जे कंढे जे आसपास पंहिंजी पूरी दुनिया वसियल हुई। कृष्ण जी नगरी हुई। वो स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ते राज्य कई। हाणे पूरो पुरुषार्थ करणो आहे कि असां सतयुगी दुनिया में वञी करे ऊच पद पायूं, पंहिंजी स्थिति खे एकदम शांत रखूं। कोई भी कुछ ज्यादा चए त पंहिंजे मुख खे शांत करे रखो, मुख ऐं मन में सदैव शांती रहे। ज्यादा कंहिंसां उल्टो सुल्टो ॻाल्हाइणो बि न खपे। शांत रहणु सुठो आहे। जॾहिं तव्हां शांत हूंदव त साम्हूं वारो बि शांत थी वेंदो। हाणे पुराणी दुनिया खां बुद्धि सां वैराग्य खपे न। असां ममत्व सभिनि मां कढो, मोह रखी छा कंदा। हाणे मोह रखिणो आहे हिकु शिव बाबा में, ऐं पाण खे पूरो पुरुषार्थ करणो आहे कि असां सतयुग में वञी करे ऊच पद पायूं। महिमा त उहो हिकु परमात्मा जी आहे न, ऊच ते ऊच महिमा उहो न परमात्मा जी आहे। उहो ई त सभिनि खे अहिड़ो लाइक़ु ठाहींदो आहे न, चाहे देवी देवता हुजनि, चाहे कोई भी हुजे, धर्म स्थापक आहिनि, लीला गुरु सन्यासी आहिनि, सभिनि जो उद्धार करण वारो, सभिनि खे शक्तियूं ॾियण वारो, सभिनि जी मनोकामना पूरी करण वारो, सॼो दुनिया जो रखवालो त उहो ई आहे। परंतु हुनखे कोई ॼाणंदो न आहे। माण्हू हुननि खे कण कण में, ठिकर बितर में, अलॻि अलॻि रूपनि में हुनखे ढूंढनि था। लेकिन परमात्मा जो निराकार आहे, परम धाम निवासी आहे, उहो दुनिया खे कीअं संभाले थो इहो केर बि न ॼाणंदो आहे। न हुनखे ॼाणंदो आहे, न हुनजे कम खे ॼाणंदो आहे। त हाणे बाबा ख़ुदि जो ख़ुदि ई परिचय ॾियण आयो। त परमात्मा जो जे बारे में पाण कॾहिं सम्झी सघंदासीं, जॾहिं पाण पंहिंजे पाण खे सम्झंदासीं न। जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं तॾहिं ई पाण परमात्मा खे सम्झी सघंदासीं कि वो परमात्मा निराकार ज्योतिर्विदी असां सभिनि आत्माउनि जो बाप आहे। शरीर सम्झण सां त पोइ शरीर सां गॾु धर्म, जातियूं, रंग, रूप, भाषा आदि सभु अची वेंदा। लेकिन हिकु आत्मा सम्झण सां सभई असां आत्माऊं भाव आहे। असांजो हिकु बाप परमात्मा आहे। असांजो बाप परमात्मा असां आत्माउनि जो खे सुख शांती ॾींदो आहे, सुख शांती जो वरतो ॾींदो आहे। सभिनि खे दुख शांती सां मुक्त करण वारो हिकु असांजो बाप आहे। ॾिसो अॼु कंहिंखे कुझु चोट थी लॻे त डॉक्टर आदि छा कंदो, दवाई आदि ॾींदो। लेकिन आत्मा खे जो दुख थिए थो, उहो दुख, उहो पीड़ा केरु मिटाए सघंदो आहे? भॻवान ई मिटाए सघंदो आहे न, परमात्मा। त बाबा चए थो मां तव्हांजी आत्माउनि खे सुख शांती जो वरतो ॾींदो। जेतिरो तव्हां आत्मा खे सुख शांती जो वरतो हूंदो, उन अनुसार हुनखे सभु चीजूं मिलंदियूं। सुठो खाइण पीअण रहण आदि कीअं मिलंदो आहे? चईंदा आहिनि न, इहो भाग्य लिखाए आयो आहे। जॾहिं खां आयो आहे हिन घर में, न पैदा थियो आहे, तॾहिं खां हिन घर में सुठो खाइण पीअण व्यवहार ख़ुशियूं आदि थी वियूं। छो जी हुन आत्मा खे सुख शांती जो वरतो परमात्मा खां मिलियल अथसि। त उहो सुख शांती आत्मा कीअं भोगदी आहे? सुठो खाइण सां, सुठो पाइण सां, सुठी जॻह रहण, संबंध आदि सुठा, ईअं ई त सुख भोगदी न। आत्मा खे बस सुख शांती जो सभिनि जो वरतो हुजे, लेकिन आत्मा हुन सुख जी महसूस त शरीर द्वारा करे सघंदी आहे। त बाबा चए थो अञा ताईं त पाण शरीर खे ई ध्यानु ॾेई करे आत्मा खे सुख जी महसूस था करायूं पिया। लेकिन हाणे त कंहिं चीज में सुखी न आहे, न खाइण में, न पीअण में, न जॻहियुनि में, न संबंधियुनि में। त हाणे बाबा चए थो छो जी तव्हांजी आत्मा खे जेको वरतो हुयो उहो ख़तमु थी वियो। तव्हां जनम मरण में आया आहियो, एॾा बुरा कर्म कया अथव, त उहो ख़तमु थी वियो। हाणे तव्हांजे मथां पाप कर्मनि जो बोझ आहे। त उहो पाप कर्मनि जे बोझनि सां पहिरियों मुक्त थियो, मूंखे यादि कर।
पोइ जेको मां तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां उनखे ॿुधी करे उन्हनि खे कर्मनि में लाहियो। कीअं कीअं मां तव्हांखे कर्म सिखायां थो, पंहिंजे ज्ञान जेको ज्ञान ॾियां थो उन सां पंहिंजी बुद्धि खोलो त तव्हांखे वापसि सां सुख शांति जो वरतो मिली वेंदो। बाबा हिकु ई बार कल्प में अची करे असांखे सुख शांति जो वरतो ॾींदो आहे न। सुख शांति आनंद प्रेम पवित्रता शक्तियुनि जो वरतो ॾियणु आयो। अहिड़े बाप खे सदा यादि करो ऐं बाबा खां जेतिरो वरतो वठिणो अथव ओतिरो वठो। न त पोइ वरी कल्प में बाबा अंत में ईंदो कलयुग खां पोइ। हाणे कलयुग ख़तमु थींदो त सत्य त्रेता द्वापर कलयुग जॾहिं वापसि ईंदो पोइ बाबा ईंदो। तंहिंजे करे हाणे जेतिरो वरतो वठिणो अथव वठो, बाबा खे यादि करो। बाबा चए थो कि सत्युग में तव्हां वटि अथाह सुख शांति ऐं धन संपत्ति छो हुयो, छो जी तव्हां हाणे मूंखां वरतो वठो था। पोइ द्वापर युग खां तव्हां विकारनि जे वश थी वियो त वरतो तव्हांजो ख़तमु थींदो वियो। आत्मा जी शक्तियूं गुण कलायूं आदि ख़तमु थींदो वियो त तव्हां दुखी थी वियो। हाणे वरी खां मूंखे यादि करे वापसि खां वरतो वठो। केतिरो सहज आहे न। सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे, परमात्मा खे यादि करणो। परमात्मा आत्मा जो बाप आहे त माउ पीउ कंहिंखे पतो लॻी वञे हीअ असांजो माउ पीउ आहे त उहो त सम्झ में अची वेंदो आहे न। त इहो बि पाण खे सम्झ में अची वञिणो खपे न। हिकु बार पाण खे पतो लॻो कि असां आत्मा आहे, असांजो बाप परमात्मा आहे त इहा सम्झ असांजी सदा ई रहे न। असांखे घड़ी घड़ी छो यादि थो करणो पए कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा, छो जो निश्चय न आहे। अगरि इहो पक्को असांखे निश्चय थी वञे, विश्वास थी वञे कि हा मां ही आत्मा शरीर द्वारा कर्म थी करां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, त इहा यादि सदा ई रहेगी कि मुंहिंजो बाप केरु आहे, परमात्मा। जीअं स्थूल संपत्ति वरतो धन आदि घर आदि पैसो आदि ॾियण लाइ शारीरिक माउ बाप आहिनि, लेकिन उहो बि धन संपत्ति असांखे कीअं थो मिले, छो जी आत्मा खे परमात्मा जो वरतो आहे न। आत्मा जो सुठा कर्म कयल आहिनि तॾहिं त असांखे परिवार द्वारा एॾो सुविधा मिले थी, धन संपत्ति मिले थी, सुठो असां सां व्यवहार था करनि माण्हू, छो जी आत्मा जो सुठा संस्कार आहिनि न। आत्मा पंहिंजे पिछले जन्मनि में सुठा कर्म करे करे भॻवान खां वरतो वरितो अथई त भले हिन समय असांखे शरीर जा माउ पीउ सुख ॾियनि था, लेकिन मूल ॻाल्हि कहिड़ी आहे कि मुंहिंजी आत्मा में इहो भाग्य लिखियलु आहे त हाणे मुंहिंजी आत्मा खे पंहिंजो 21 जन्मनि जो भाग्य ठाहिणो आहे। हिन जे लाइ परमात्मा मूंखे शिक्षायूं ॾियणु आहे। पहिरीं समय खे पहचानियो, बाबा खे पहचानियो ऐं उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाबा खे यादि करो। भले तव्हां पंहिंजो इहो जीवन जियो था, धंधो था करो या घर आदि संभालो था, लेकिन हाणे जेका असांजे अॻियां जा जन्म आहिनि उन्हनि जे लाइ बि त भाग्य ठाहिणो आहे न। उन्हनि जे लाइ बि हाणे ई भॻवान खे यादि करिणो आहे निराकार रूप में समय कढी करे, ऐं हुनजे लाइ बि कोई ईअं कोठी में वेहण जो या किथे जंगल आदि या कोई अहिड़ो बि संन्यास बि न करिणो आहे। बाबा त चए थो तव्हांखे कर्म योगी ठहिणो अथव। कर्म कंदे मूंखे यादि करिणो अथव, कुझु छॾिणो न आहे। बाबा जी यादि मन ऐं बुद्धि सां करणी आहे। असांजे मन में अहिड़ो जेका फालतू वीचार हलनि था न, उन जी जॻह असांजा कंहिंजा कहिड़ा वीचार हलणा खपनि, जेकी ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाए थो। हेॾे सारे शारीरिक दैहिक संबंधियुनि जी यादि थी हलियो तव्हांजे मन में, जंहिंसां तव्हांखे चलो दुख त न मिले थो, लेकिन उन सां कुझु प्राप्ति थोरी आहे। सॼो ॾींहुं तव्हां छा यादि कंदा आहियो, कंहिंजे बारे में यादि था करो, कल्ह पूरो जांच कजो। ऐं उनजी जॻह असां परमात्मा खे निराकार रूप में यादि करूं त आत्मा खे केतिरी प्राप्ति थींदी न, फ़ाइदो ई थींदो न। तंहिंखां सुठो त पंहिंजे हाणे इहो अटेंशन रखो कि मुंहिंजे मन में सदा परमात्मा जी यादि रहे। फालतू ॻाल्हियूं सोचे करे तव्हां रोटी था ठाहियो, कमु था करो, तंहिंखां सुठो त भॻवान जी यादि में रही करे रोटी ठाहियो, कमु करो, हिक ॿिए जे लाइ संबंध में अचो। त इहो पाण खे परिवर्तन करणो।
तो ये परिवर्तन कंदासीं त ये थियो न, उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप जी याद में रही करे असां जॾहिं हर कर्म कंदासीं त पोइ असांजो 21 जन्मनि जो वरिसो बि जमा थो थिए ऐं हिन जन्म में बि असां पंहिंजो जेको बि कर्म आहे उहो करूं था भॻवान जी यादि में। त हाणे तव्हां 2 कम करो, इहो जीवन बि जियो, अॻियां जी 21 जन्मनि जे लाइ कमाई बि करो। त इहे कमाई, इहे पढ़ाई बि थी वई, बाबा असांखे पढ़ाए बि थो ऐं बाबा असांखे श्रीमत सतगुरु ॾेई ठही करे मत बि थो ॾे, सुख शांति जी मत बि थो ॾे। जीअं गुरु कंदा आहिनि माण्हू छो जी गुरु मत ॾींदो आहे कि असांखे मुक्ति मिले, लेकिन बाबा चए थो तव्हांखे कंहिंखां मुक्ति खपे, दुखनि खां मुक्ति खपे न। जीवन त तव्हांखे सुठो थो लॻे न, सिर्फ़ु दुखनि सां मुक्त थियणु चाहींदा आहियो न, त तव्हां हाणे जीवन मुक्ति जो वरिसो मूंखां वठो। मां तव्हांजो सतगुरु तव्हांखे जीवन मुक्ति जो वरिसो ॾियणु आयो आहियां। अर्थात सत्युगी दुनिया में वञी करे तव्हां पंहिंजो सुखमय जीवन जियो, उहो वरिसो पाण खे, उनजे लाइ मत पाण खे भॻवानु ॾे थो। असांजो सचो सतगुरु असांखे सत्युगी दुनिया में हलण लाइ मत असां सम्झ थो ॾे कि उन दुनिया में हलण लाइ तव्हांजी उथणी वेहणी खाइणी पीअणी हलणी संबंध संपर्क सोच कीअं हुजणी खपे। ॾिसो देवता आहिनि हमेशह हथ सभिनि जे मथां ईअं आशीर्वाद जीअं रखंदा आहिनि न, सभिनि खे ॾींदा आहिनि। त पंहिंजी हाणे ई इहे संस्कार पंहिंजे अंदरि पाण खे कंहिंसां मुख सां ॻाल्हायो त बि मिठा बोल चई ॻाल्हाए करे, भले शिक्षा ई ॾियणी आहे त बि अहिड़े बोल सां ॾियो ताकी हुनखे उहो लॻे। कंहिंखे ॾिसो बि त ॾिसो बि आत्मिक रूप में ॾिसो कि हिन आत्मा खे बि परमात्मा सुख शांति ॾे। कंहिंजे बारे में सोचो त बि सुठो सोचो ताकी हुनखे उहो मन जी दुआ लॻे। इन रीति सभिनि खे कुझु न कुझु ॾियो, मन सां मुख सां कर्मनि सां बि ॾेई सघंदा आहियो। सुठा कर्म कंदव तव्हांजे कर्मनि खे ॾिसी ॿिया बि सिखंदा, त इहो थियो कर्मनि जो दान ॾियणु। त इन रीति देवताई संस्कार अर्थात देवताउनि जहिड़ी मत सम्झ बाबा पाण खे हाणे ई थो ॾे, छो कि सतगुरु बि आहे न, बाप असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। हीअं त सर्व संबंध भॻवान सां निभाइणा आहिनि, लेकिन मुख्य इहे 3 संबंध त निभाइणा ई आहिनि। परमात्मा असांजो बाप ठही करे असांखे सत्युगी नई दुनिया जे लाइ वरिसो थो ॾे, टीचर ठही करे असांखे शिक्षायूं थो ॾे, पूरी दुनिया जे बारे में ॿुधाए थो कि दुनिया कीअं सत्युग हुयो, पहिरियों हिते त्रेता द्वापर कलयुग हाणे वरी सत्युग अचण वारो आहे। ऐं सतगुरु ठही करे असांखे ऊच ते ऊच मत बि थो ॾे, अहिड़ी सम्झ थो ॾे, अहिड़ी मत थो ॾे जंहिंसां असां साधारण मनुष्य, कलयुगी मनुष्य खां सत्युगी देवता ठही वेंदासीं। सिर्फ़ु पंहिंजी आत्मा जो स्वभाव संस्कार सुधारण। ॾिसो भक्ति मार्ग में भॻवान खे जादूगर बि चईंदा आहिनि। भॻवान कहिड़ो जादू कंदो आहे? भॻवान कलयुगी मनुष्य खे सत्युगी देवता ठाहींदो आहे, इहो जादू कंदो आहे। बाक़ी जेका दुनिया में जादू थींदा आहिनि न, ईअं कुझु न कुझु कढी ॾींदा आहिनि या कॾहिं मुर्दे खे बि ज़िंदा करे छॾींदा आहिनि। बाबा चए थो मां अहिड़ो जादू न कंदो, मुर्दे खे छा ज़िंदा करो। हिन चयो आत्मा वञी करे ॿियो शरीर वठे, सुठो आहे न ॿियो शरीर वठे, पुराणे शरीर में दुखी हुई, न खाए सघे पई, न कुझु बि करे सघे। त पोइ बाबा चए थो मां अहिड़ो जादू न कंदो, मां कहिड़ो जादू कंदो आहे? मनुष्य खे देवता, कलयुगी मनुष्य खे सत्युगी देवता ठाहींदो। त अहिड़े बाप खे पहचानियो ऐं सदा उन्हनि खे यादि कंदा रहो, उन्हनि जे संग में रही करे पंहिंजे 21 जन्मनि जी कमाई करो, वरिसो वठो। अच्छा, मीठी मीठी सुठी मुंहिंजे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे हिकु बाप जी यादि में रही करे स्वयं खे परिवर्तन करण वारा देवता ठहो। अगरि
मन में सिर्फ़ हिकु परमात्मा जी यादि रही, ॿियो कुझु बि यादि न रहियो, त हुन परमात्मा जी यादि जी शक्ति सां असां आत्माउनि जा पुराणा स्वभाव संस्कार जेका बि विकारनि जे वश थियल हुया कर्म कया आहिनि असां, इहे सभु ख़तमु थी वेंदो। कॾहिं ख़तमु थींदो? जॾहिं असांजे मन में सिर्फ़ु हिकु परमात्मा जी ही यादि हुजे, ॿियो कुझु बि न हुजे, त हुन यादि जी शक्ति सां सभु परिवर्तन थी वेंदा ऐं असां सतयुगी देवता ठही वेंदासीं। सतयुगी देवता मतिलबु पंहिंजा स्वभाव संस्कार देवी देवताउनि जीअं ठाहिणा। स्लोगन आहे, शक्तिशाली आत्मा उहा हूंदी आहे जेकी जॾहिं चाहे कर्म चाहे त कर्म में अची करे सभिनि सां सुठो व्यवहार करे संबंध निभाए, ऐं जॾहिं कुझु कमु न हुजे, संबंधी ऐं कुझु बि न हुजे, तॾहिं शांति सां वेही करे परमात्मा खे यादि करे पंहिंजो मन परमात्मा में टिकाए। इहा हूंदी शक्तिशाली आत्मा। पाण चऊं असां भॻवान खे यादि करूं, पाठ करूं, पर मन मने ई नथो। मन उन समय बि मन हेॾे होॾे भॼे थो, हीअं करूं उहो करूं। त इहे शक्तिशाली मतिलबु असांजी आत्मा में एतिरी शक्ति न आहे न की मन खे पाण वश करे सघूं। त हाणे परमात्मा जी यादि में रही करे पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली ठाहियो कि जॾहिं चाहियां मां कमु करां, जॾहिं कुझु कमु न हुजे त परमात्मा जी यादि में। अच्छा, ओम शांति।